गुज़िरियल 150 सालनि खां पंजाब सरकार सिंध जे दरिया ते मुख़्तलिफ़ वक़्तनि ते धाड़ा हणंदी पई अचे ऐं इहो सिलसिलो अॼु सूधो जारी आहे। हीउ जेको केनाल ठाहिण जी ॻाल्हि आहे, ग्रीन इनिशिएटिव जी ॻाल्हि आहे, कारपोरेट फार्मिंग जो जेको नालो आहे, उनजो ॿियो मतिलबु इहो आहे त 6 करोड़ सिंधी माण्हुनि जे क़त्ल जे परवाने ते सही करणु आहे। इहे सिंध जे माण्हुनि खे उञो ॾिसणु चाहिनि था, सिंध जो सॼो इको सिस्टम ख़तमु करणु चाहिनि था, सिंध जी डेल्टा ख़तमु करणु चाहिनि था, सॼे सिंध खे रेगिस्तान ऐं बंजर बनाइणु चाहिनि था। उन जे लाइ अॼु सॼी सिंध सरापा एहतजाज आहे। सियासी पार्टियूं, अदबी तंज़ीमूं, अॼु अंजुमन तरक़ी पसंद मुसनफ़ीन निकिती आहे, अदबी संगत निकिरे पई, सियासी तंज़ीमूं, वकीलनि, उस्तादनि, शागिर्दनि, नौजवाननि, ॿारनि, बचाइनि, लखे माण्हू निकिता आहिनि ऐं हीअ जदोजहद तेज़ खां तेज़ तर थींदी वञे थी। ऐं उन सां गॾोगॾु हिन में हीअ जेको आहे वफ़ाक़ ऐं पंजाब ऐं पीपल पार्टी जी जेको आहे सो मिली भगत सां ही धंधो थिए पियो। हीअ सॼी आउं सम्झां थो जेकॾहिं इन होड ते ई रहिया त पाकिस्तान खे विञाईंदा। मूंखे लॻे थो त पाकिस्तान जा सॼण न आहिनि जेके इन क़िस्म जूं रिथाऊं करे हिकिड़ी पूरी क़ौम खे तबाही तरफ़ धिकनि था।